केमिस्ट्री क्लास 9 बाब 5 फिजिकल स्टेट्स ऑफ मैटर सबक चौथों हिस्सो ॿियो प्रॉपर्टीज़ ऑफ लिक्विड स्टेट नंबर पहिरियों एवापोरेशन। आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजुल चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि एवापोरेशन, बुखारजण वारो अमल ऐं फैक्टर्स अफेक्टिंग एवापोरेशन। एवापोरेशन ते असरअंदाज थींदड़ फैक्टर्स। एवापोरेशन यानी बुखारजण जो अमल। एवापोरेशन इज़ द प्रोसेस दैट चेंजिस लिक्विड वाटर टू गैशियस वाटर। एवापोरेशन हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जंहिंमें लिक्विड पाणियाठ जेको आहे उहो गैस वारी सूरत में तब्दील थी वेंदो आहे। वाटर मूव्स फ्रॉम द अर्थ्स सरफेस टू द एटमॉस्फेयर वाया एवापोरेशन। ज़मीन जे मथां सिरे तां पाणी जेको आहे उहो एवापोरेशन जी सूरत में मथे फिज़ा में शामिल थींदो रहंदो आहे। एवापोरेशन अकर्स व्हेन एनर्जी forces the bonds that hold water molecules together to break. बुखारजण जो अमल तॾहिं थींदो आहे जॾहिं गर्मी वारी तवानाई पाण में मिलियल पाणीअ जे मालिक्यूलनि खे हिक ॿिए खां जुदा कंदी आहे, तॾहिं बुखारजण जो अमल थींदो आहे। एवापोरेशन असीं जेके कपिड़ा सुकाए रखंदा आहियूं उन में अंदरि पिणु पाणी जा मालिक्यूल हूंदा आहिनि, पर जेॾी महिल जो उन्हनि ते गर्मी लॻंदी आहे त उहा गर्मी छा कंदी आहे, उन पाणी जे मालिक्यूलनि खे हिक ॿिए मां अलॻि कंदी आहे। जीअं उन्हनि खे अलॻि कंदी वेंदी त उहे कपिड़े मां निकिरंदा पाणी जा मालिक्यूल अकेला अकेला थी ॿाहिरि थींदा वेंदा। इन खे चइबो आहे एवापोरेशन। हाणे सिर्फ़ु इहो कपिड़नि सुकाइण वारे मामले में कोन हूंदो आहे, पर ज़मीन जे मथां सिरे तां जीअं समुंड आहिनि, तलाव आहिनि, खॾूं आहिनि, दरियाव आहे, उन ते पिणु सिज जी रोशनी पवंदी आहे त पाणियाठ जे मथां सिरे तां पाणी जा मालिक्यूल गैस जी सूरत में, बुखार जी सूरत में तब्दील थी मथे फिज़ा में शामिल थींदा आहिनि ऐं पोइ उते वञी करे ककर ठहंदा आहिनि। वरी पोइ कंडेंसेशन थींदी आहे त उहो ई पाणी वरी मींहं जी सूरत में, पाणी जी सूरत में हेठि किरंदो आहे। एवापोरेशन छा आहे? पाणीअ जो बुखारनि में तब्दील थियण वारे अमल खे चइबो आहे एवापोरेशन। The molecules of liquids are in continuous motion. पाणियाठ जा मालिक्यूल मुसलसिल हरकत में हूंदा आहिनि। They collide with each other. उहे हिक ॿिए सां टकराइजंदा आहिनि। But all the molecules do not have same kinetic energy. पर सभिनी मालिक्यूलनि खे साॻी हरकी तवानाई कोन हूंदी आहे। Majority molecules have average kinetic energy. अक्सर जेके मालिक्यूल हूंदा आहिनि उन्हनि खे एवरेज काइनेटिक एनर्जी हूंदी आहे एंड फ्यू हैव मोर देन एवरेज काइनेटिक एनर्जी। पर कुझु खे एवरेज काइनेटिक एनर्जी खां वधीक हरकी तवानाई हूंदी आहे। द मॉलिक्यूल्स हैविंग मोर देन एवरेज काइनेटिक एनर्जी ओवरकम द अट्रैक्टिव फोर्सेस अमंग द मॉलिक्यूल्स एंड एस्केप फ्रॉम द सरफेस। हाणे जिन मालिक्यूलनि खे वधीक काइनेटिक एनर्जी हूंदी आहे, हे जेके मथियां मालिक्यूल आहिनि, इहे छा कंदा आहिनि त उहे पंहिंजी हे जेके मालिक्यूलनि जे विच में अट्रैक्टिव फोर्सिस आहिनि हुननि जी हरकी तवानाई उन खे शिकस्त ॾींदी आहे। पोइ इहे मालिक्यूल मथे फिज़ा में दाख़िल थी वेंदा आहिनि, पंहिंजे लिक्विड जे सरफेस तां मथे हलिया वेंदा आहिनि। द एवापोरेशन इज़ आल्सो कंसिडर्ड एज अ कूलिंग प्रोसेस। एवापोरेशन खे असीं कूलिंग प्रोसेस पिणु चवंदा आहियूं, बिकॉज़ when high kinetic energy molecules escape in the air in the form of vapor. छो त जॾहिं तमामु घणी हरकी तवानाई वारा मालिक्यूल मिसाल जे तौर ते असांजे जिस्म तां बुखारनि जी सूरत में, पघर जी सूरत में ॿाहिरि निकिरंदा आहिनि, द टेम्परेचर ऑफ रिमेनिंग मालिक्यूल्स फॉल्स डाउन। हाणे हे जीअं ई पघर निकितो त उहो छा कंदो त घणी काइनेटिक एनर्जी वारो आहे, इन जे करे उहो पाण सां गॾु हीट खे इहो खणी ॿाहिरि निकिरंदो आहे। त पोइ ते जेके जिस्म में अंदरि पाणियाठ रहिजी वियो उन जी जेका एनर्जी आहे उहो गर्मी पद आहे उहो किरी पवंदो आहे। टू कंपनसेट दिस डेफिशिएंसी ऑफ एनर्जी मॉलिक्यूल्स एब्जॉर्ब एनर्जी फ्रॉम द सराउंडिंग। हाणे हे जो ॿाहिरि निकिरी आयो पघर, हुननि जी बि गर्मी खणी आयो त हाणे उहो थधा थी विया। हो छा कंदा, वरी पाण पंहिंजे आसपास वारनि मालिक्यूलनि खां वरी एनर्जी हासिलु कंदा आहिनि। इन जे करे छा थींदो आहे त आसपास जो जेको टेम्परेचर आहे उहो जो घटि थींदो आहे त असांखे थधि महसूसु थींदी आहे। पघर जो निकिरणु पिणु एवापोरेशन जो हिकिड़ो मिसाल आहे। इहो पिणु असांजे जिस्म मां जॾहिं पघर निकिरंदो आहे त असां पंहिंजे जिस्म खे कूलिंग वारो अमल जेको आहे
उहो असां सम्झंदा आहियूं। या असां मिसाल जे तौर ते जेॾी महिल जो वेझी ऐं ॿाहिरि ईंदा आहियूं त असांजो जेको जिस्म आहे उन तां हवाए छा कंदी आहे त उन पाणीअ खे जो बुखारे वेंदी आहे त असां हवाए लॻण जे करे उन्हनि मालिक्यूलनि जे बुखारजी वञण जे करे असां पंहिंजे जिस्म खे थधो महसूसु कंदा आहियूं। तंहिंजे करे असां चऊं था त एवापोरेशन हिकिड़ो कूलिंग प्रोसेस आहे। फैक्टर्स अफेक्टिंग एवापोरेशन। एवापोरेशन ते असर अंदाज़ थींदड़ फैक्टर कहिड़ा आहिनि? नंबर पहिरियों आहे सरफेस एरिया। सरफेस एरिया यानी मथाशिरो केतिरो आहे। मिसाल जे तौर ते हाणे पाणीअ में गिलास में तव्हां पाणी भरियो, उनजो सरफेस एरिया इहो गिलास जो मुंहुं आहे, पर तव्हां वरी जमन टाइप जेको आहे सो हिकिड़े थां में पाणी भरियो त उनजो सरफेस एरिया वॾो आहे। हाणे ॿिन्ही खे जेकॾहिं सिज जा किरण लॻनि त एवापोरेशन जेका आहे उहा हिन मां घणी थींदी, छो त हिन जो जेको मथाशिरो आहे उहो तमामु वॾो आहे, इन जे करे घणा किरण लॻंदा त घणा किरण हिन सरफेस मां आज़ादी सां मथे निकिरी सघंदा। तंहिंजे करे असां चऊं था हायर द सरफेस एरिया हायर विल बी द एवापोरेशन। नंबर ॿियो आहे टेम्परेचर, गर्मीअ जो पद। द रेट ऑफ एवापोरेशन इंक्रीज़िस विद द इंक्रीज़ इन टेम्परेचर। जीअं गर्मी पद वधंदो तीअं एवापोरेशन जो जेको रेट आहे उहो वधंदो। मिसाल जे तौर ते हिकिड़ो तलाउ आहे, उन तलाउ जे अध ते त सिज जी रोशनी पवे थी पर अध ते कोन थी पवे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त एवापोरेशन किथे थींदी? उते थींदी जिते सिज जा किरण लॻनि था पिया, छो त उते गर्मी पद वधीक आहे, तंहिंजे करे उतां एवापोरेशन पिणु तमामु घणी थींदी। आमतौर ते असीं छा कंदा आहियूं, पंहिंजा कपिड़ा असां जुड़ वारे ॾींहं में जॾहिं सुकणे रखंदा आहियूं त घटि सुकंदा आहिनि, पर जॾहिं तमामु तेज़ सिज हूंदो आहे, टाक मंझंदि हूंदी आहे, त उन महिल जो असांजा कपिड़ा तकिड़ा सुकी वेंदा आहिनि। छो त उन महिल जो टेम्परेचर वधीक हूंदो आहे। नंबर टियों आहे इंट्रामॉलिक्यूलर फोर्सिस। हाणे जेके लिक्विड्स आहिनि उहे जेकॾहिं असां थांवनि में रखूं था, मिसाल जे तौर में हिकिड़े में पाणी आहे, ॿिए में इथनॉल आहे, टे में एसीटोन आहे। हाणे हिन खे जेकॾहिं खोलिजे त पाणीअ मां केतिरा बुखार निकिरंदा, इथनॉल जा ॿाहिरि केतिरा हिन सरफेस तां बुखार निकिरंदा, एसीटोन जा केतिरा निकिरंदा, इहो डिपेंड करे थो इंट्रामॉलिक्यूलर फोर्सिस ते। तव्हां इथनॉल ऐं एसीटोन खां वाक़ुफ़ु न हूंदव, इन खां हिकिड़ो वधीक आम मिसाल ॾियूं था। हिकिड़े थांव में तव्हां पाणी रखो ऐं ॿिए थांव में तव्हां पेट्रोल रखो, तव्हां ॿुधायो त केरु एवापोरेट थींदो? यकीनन तव्हांखे सम्झ में अची वेंदो त पेट्रोल जेको आहे उहो तकिड़ो तकिड़ो एवापोरेट थी वेंदो। छो? इन जो सबबु आहे इंट्रामॉलिक्यूलर फोर्सिस पेट्रोल जा उहे कमज़ोर आहिनि, पाणीअ जा इंट्रामॉलिक्यूलर फोर्सिस वधीक मज़बूत आहिनि। इन जे करे पाणीअ जे मालिक्यूलनि खे उहे पाण में जकड़ियूं मिलायूं बीठा आहिनि, तंहिंजे करे उहो एवापोरेट तकिड़ो कोन थींदो आहे, घणो कोन थींदो आहे। पर पेट्रोलियम जेको आहे उहो तकिड़ो तकिड़ो एवापोरेट थी वेंदो आहे। हाणे मिसाल जे तौर ते जीअं परफ्यूम आहे, परफ्यूम तव्हांजे कपिड़नि तां जल्दी एवापोरेट थी वेंदी आहे, बुखारजी वेंदी आहे, इन जे करे उहा असांखे परे परे ताईं सिंघण में महसूसु थींदी आहे। हाणे असां हिननि टिनी लिक्विड्स जो जेकॾहिं तजियो कयूं त पाणी, इथनॉल ऐं एसीटोन। पाणीअ जी भेट में जेको एसीटोन आहे उहो तकिड़ो एवापोरेट थी वेंदो आहे। एसीटोन इन जे करे तकिड़ो एवापोरेट थी वेंदो आहे छो त हिन में हाइड्रोजन बॉन्डिंग कोन्हे का। पाणीअ जे अंदरि हाइड्रोजन बॉन्डिंग मौजूदु हूंदी आहे। हाइड्रोजन बॉन्डिंग छा कंदी आहे? पाणी जे मालिक्यूलनि खे, हिकिड़े मालिक्यूल खे ॿिए सां, ॿिए खे टे सां, टे खे चोथे सां पाण में मिलाए सुक करे बीहारींदी आहे। इन जे करे उहे मालिक्यूल हिक ॿिए सां जकड़ियल हूंदा आहिनि, तंहिंजे करे उहे तकिड़ो एवापोरेट न आहिनि थींदा। पर एसीटोन जे अंदरि जो हाइड्रोजन बॉन्डिंग न हूंदी आहे त छा थींदो आहे, एसीटोन जा मालिक्यूल जल्द हिक ॿिए खां अलॻि थी वेंदा आहिनि, हिकिड़ो हिकिड़ो थी एवापोरेट थी वेंदा आहिनि। ऐं पोइ तव्हांखे छा थींदो त एसीटोन जो मिक़दारु तव्हांखे घटि थींदे नज़र ईंदो, छो त इन जो घणा मालिक्यूल जेके आहिनि उहे एवापोरेट थींदा विया। इथनॉल जेको आहे हुन जे अंदरि पिणु हाइड्रोजन बॉन्डिंग मौजूदु हूंदी आहे, पर उहो पाणीअ वांगुरु ईअं एवापोरेट कोन थींदो। इथनॉल खे अञा मज़बूत बांड हूंदा आहिनि, तंहिंजे करे उहो पाणीअ वांगुरु बि तकिड़ो एवापोरेट कोन थींदो। इहो पाणीअ खां बि लेट ऐं आहिस्ते आहिस्ते एवापोरेट थींदो आहे। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।